आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर चयो आहे त पाकिस्तान में दहशतगर्दी जी का बि जाइ नाहे। ॻाल्हियूं थियूं त पाकिस्तान ऐं उभरी अफ़गान हुकूमत में थींदियूं। कंहिं बि टोड़े या जथे सां का ॻाल्हि ॿोल न थींदी। इस्लाम अमन ऐं सलामती जो दीन आहे। दीन खे दहशतगर्दी जे वर चाढ़ींदड़नि खे जवाब ॾियणो पवंदो। दहशतगर्दनि वटि रियासत आॾो कोड़ा खोड़ण खां सवाइ को रस्तो नाहे। अमन खे नुक़सान पहुचाईंदड़ पाकिस्तानी नाहिनि। अफ़गान पनाहगीरनि खे पाकिस्तान में हितां जी मुल्की कानून मूजिब रहणो पवंदो। हू ऐं संदसि बहादुर फौज रत जे आख़िरी फुड़े ताईं विढ़ंदी। दुनिया जी का बि ताक़त पाकिस्तान खे नुक़सान नथी पहुचाए सघे। परडेही वज़ीर ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पाण में रूल्स ऑफ गेम्स तय करणा पवंदा। सियासी कुवतनि खे गॾिजी वेही तय करणो पवंदो त फ़ैसिले जो इख्तियार कंहिंखे हुजणु घुरिजे। सियासतदान कॾहिं हुकूमत में हूंदो आहे त कॾहिं वरी जेल में हूंदो आहे। पीटीआई चेयरमैन जेल में आहे, सुभाणे आज़ाद थींदो ऐं पोइ वरी एहतजाज ऐं धरणनि जो सिलसिलो हले पियो त निज़ाम कीअं अॻिते वधंदो। लॻे थो त वॾनि इहो फ़ैसिलो करे छॾियो आहे त जीअं हुननि 30 साल सियासत भोगी आहे तीअं हू ऐं मरियम नवाज़ बि सियासत कनि। नौजवान इहा सियासत ॾिसी ॾिसी तंग थी विया आहिनि। अहिड़ो रवैयो इख्तियार करणो पवंदो जीअं 65% नौजवान भरवसो कनि। सियासत अहिड़े करणु घुरिजे जीअं सूरत हाल खे मुफ़ाहमत तरफ़ वञी सघिजे। हू पंहिंजी हुकूमत जे 16 महीननि में इदारनि खे पंहिंजे दायरे अंदरि कमु करण लाइ क़ाइल करण में कामयाब न थी सघिया आहिनि। मिसाल जमहूरियत में सियासी पार्टियुनि ऐं इदारनि खे शामिल थियणो पवंदो। सिराड़ी वेठो हज़ारा एक्सप्रेस सां हादसे सबब फौत थियल 30 मुसाफ़िरनि जा लाश वारसनि हवाले। हादसे में फौत थियल औरतुनि ऐं ॿारनि समेत 14 ॼणा टंडियातम में मिटी मां हवाले। हिक औरत जी हैदराबाद में तदफ़ीन। 8 कलाकनि खां पोइ डाउन ट्रैक बहाल। ट्रेनुनि जी रवानगी शुरू। नवाबशाह स्टेशन ते बीठल ग्रीन लाइन ऐं हज़ारा एक्सप्रेस कराची तरफ़ रवानियूं। वाक़े जी शुरूआती जांच रिपोर्ट में चयो वियो आहे त हादसे जो सबब ट्रेन इंजन ऐं पटड़ी जी ख़राबी आहिनि। रेलवे वारे वज़ीर ख्वाजा साद रफ़ीक सिराड़ी हादसे खे घटि वसीलनि जो नतीजो करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त घटि वसीलनि सबब सिराड़ी जहिड़ा हादसा थी रहिया आहिनि। इंक्वायरी मुकमल थियण खां पोइ हादसे जी हक़ीक़त जी ख़बर पवंदी। पॉलिसियुनि जो तसलसल बरक़रार रहियो त ॿियनि मुल्कनि वांगुरु ट्रेन सर्विस हलंदी। IMF सां मुआहिदो ख़ुशी जी ॻाल्हि नाहे। सिंध सरकार सिराड़ी ट्रेन हादसे में फौत थियण जे वारसनि खे 10 लख ऐं ज़ख़्मियुनि लाइ 2 खां 5 लखनि ताईं मुआवज़े जो ऐलान। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त ईंदड़ चूंडुनि में PP वफ़ाक़ तोड़े सूबनि में हुकूमत ठाहींदी। सिंध बलोचिस्तान ऐं KP में बि PP कामयाब थींदी। पंजाब में बि अक्सर सीटूं संदनी आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी खे मुल्क जो नओं वज़ीर आज़म बणायो वेंदो। हू मोकल ते वञी रहिया आहिनि। 3 महीननि खां पोइ वापसि अची तसलसल सां अवाम जी ख़िदमत जारी रखंदा। 3 महीननि अंदरि आम चूंडूं थी वेंदियूं। वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां ठठे में लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी कैंपस जो इफ़्तिताह। हुकूमत पेमराव तरमीमी ऑर्डिनेंस वापसि वठण जो ऐलान करे छॾियो। मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त पेमराव तरमीमी ऑर्डिनेंस ते सहाफ़ियुनि जे ख़दशनि जो एहतराम आहे। पेमराव कानून ते सहाफ़ियुनि जे ख़दशनि खे ख़त्म कयो वेंदो। 3 दिन पहले एक मीटिंग रखी कोर कमेटी तहरीक इंसाफ अफगान फैसला कर दिया उधर जफरीदी सी सूरी सी ये वो हां मैं वो चैनल सोशल बना हां सूरी सी अफरीदी सी ये सी सारे जेड़े हरामी सन जेड़े वो मुराद सही सब तो ज्यादा कर अच्छा उन्हां के इन जेड़ा ने की कीता कि इन्हां ने ये उत्थे डिजाइन कर लिया कि असि जो इतिहाज करना फौजियां दे तहरीक इंसाफ अगवान शमशान बुखारी तरफा PTI चेयरमैन जी 9 मई वाक़िअनि में मुलविस हुअण जो एतराफ़। वज़ीर आज़म जे सलाहकार अता ताहिर शमशान बुखारी जी ऑडियो जारी करे छॾी। संदसि चवणु आहे त तहरीक इंसाफ चेयरमैन जी गिरफ़्तारी ते कंहिं एहतजाज न कयो आहे।
अॻूणे वज़ीर आज़म सियासी मुखालफ़न खे इंतकाम जो निशानो बणायो। इनक़लाब जूं ॻाल्हियूं कंदड़ जेल में सहूलतूं न मिलण ते छो रोई रहियो आहे। नवा मई विगोड़ मनसूबाबंदी ऐं साज़िश तहत थी चुका आहिनि। जेकॾहिं विगोड़ फितरी अमल हुआ त पीटीआई चेयरमैन जी गिरफ़्तारी ते ॿीहर अहिड़ा वाक़िया छो न थिया। क़ौम पीटीआई चेयरमैन खे सज़ा मिलण ऐं नाहिल थियण ते हमदर्दी जो इज़हार छो न कयो। इतलात वारो सूबाई वज़ीर शर्जील मेमण। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि सीड़पकारी खे हथी ॾियण लाइ एपेक्स कमेटी जो इजलास। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर, वॾनि वज़ीरनि ऐं वफ़ाक़ी वज़ीरनि जी शिरकत। ज़राअत, लाइव स्टॉक, खाणनि, मादनियात, IT ऐं तवानाई जे शोबनि में सीड़पकारी जी मंज़ूरी। सऊदी अरब जे इफ्तिताही दौरे लाइ तक़रीब जी तयारी जी हिदायत। लाहौर में घरेलू मुलाज़िम नींगरीअ ते वेशियाणो तशद्दुद कंदड़ जज जी घरवारी गिरफ़्तार। लाहौर जी अदालत तरफ़ां नींगरीअ ते तशद्दुद में मुलविस औरत जी ज़मानत रद्द। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो आहे त सीपेक पाकिस्तान ऐं चीन विच में बहितरीन मंसूबो आहे। सीपेक जो ॿियो मरहलो शुरू कयो पियो वञे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सीपेक खे अॻिते वधाइण में अहम किरदार अदा कयो। चीनी सीड़पकारी सां मुआशी मंज़रनामो तब्दील थी वियो आहे। सिंध में कमंद जो अघु 425 खां 450 रुपया फी मण मुक़रर करण जी तजवीज़। सूबाई सलाहकार मंसूर वसाण जी सदारत हेठि कमंद जे सरकारी अघ बाबति इजलास। आबादकारनि 450 ऐं शुगर मिल मालिकनि 425 फी मण मुक़रर करण जी तजवीज़ ॾेई छॾी। मंसूर वसाण जो चवणु आहे त कमंद जो अघु 425 रुपयनि खां 450 रुपयनि ताईं मुक़रर कयो वेंदो। कमंद जे अघनि बाबति फ़ैसिलो 1-2 ॾींहनि अंदरि थी वेंदो। वफ़ाक़ी वज़ीर ख़ुर्शीद शाह चयो आहे त भावलपुर यूनिवर्सिटी स्कैंडल सबबि कंध शर्म सां झुकी विया आहिनि। वज़ीर आज़म तरफ़ां शागिर्दनि खे 1 लख लैपटॉप ॾियण जो ऐलान थियो, जेको घटि आहे। नौजवान नस्ल खे अॻिते वधण लाइ जदीद तालीम हासिल करणी पवंदी। चीन जी कामयाबी जो राज़ जदीद तरीन रोडनि जो नेटवर्क आहे। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अहमद अली शेख तरफ़ां मिरपुर ख़ास में सर्किट बेंच जो इफ्तिताह। इफ्तिताही तक़रीब में कमिश्नर, DIG, SSP ऐं वकीलनि जी वॾी अंग में शिरकत। पीरगोट में हथियारबंदनि सहाफ़ीअ खे क़त्ल करे छॾियो। हथियारबंदनि असगर खंड खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। मेहर जे कचेवाड़े इलाइक़े में झेड़े दौरान फायरिंग में 1 क़त्ल। हथियारबंदनि जी फायरिंग में जुम्मन भुर्ट गोलियुनि जो खाज, दुरनि में छिकताण। खानपुर जे इलाइक़े ॻोठ पीर बख्श शुजराबाद धाड़ियनि हथां 2 ॻोठाणा अगवा। इल्ताफ़ ऐं हज़ार ख़ान जाफ़री जी बाज़ियाबी लाइ वासन पारां एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। बख्शापुर वेझो हथियारबंदनि हथां वधीक हिकु नौजवान अगवा। हथियारबंदनि ज़फ़र अली गोलो खे कराची तरफ़ मुंतक़िल करे छॾियो। बडाणी में 3 मुख जी बाज़ियाबी लाइ ॿिए ॾींहुं बि शटबंद हड़ताल। शहरनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त पुलिस अमन क़ाइम करण में मुकमल तौरु नाकाम थी चुकी आहे। जगदीश कुमार समेत ॿिया मुखवी अञा ताईं बाज़ियाब न थियण पुलिस जी नाकामी आहे। चंबड़ में ख़ानगी लाइनमैन करंट लॻण सबबि फ़ौत। इमदाद अली रिंद जे वारसनि जो औरतुनि समेत एहतिजाजी मुज़ाहिरो। लाश थाणे अॻियां रखी धरणो। लाड़काणे भरिसां राइस केनाल में वहिंजंदे 2 भाइर ॿुॾी विया। पुटनि खे बचाइण लाइ संदन पीउ बि टपो ॾेई छॾियो। शहरियुनि हिक नींगर खे बचाए वरितो। हिकु नींगर ऐं संदसि वाड जी ॻोल्हा। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसनि जे नतीजे में 8 ॼणा फ़ौत। नादरन बाईपास वटि रोड हादसे जे नतीजे में 4 ॼणा फ़ौत, 16 माण्हू ज़ख़्मी। ॻणती जॻी हालत में अस्पताल मुंतक़िल। खैरपुर में बस ऐं ट्रालर में टक्कर सबबि 1 ॼणो फ़ौत, 25 खां वधीक ज़ख़्मी। मक़सूदो रिंद में रोड हादसे जो ज़ख़्मी, कराची में फ़ौत। हॉलीवुड जे बॉक्स ऑफिस ते एडवेंचर कॉमेडी फिल्म बार्बी जी हुक्मरानी बरक़रार।
फिल्म 3 हफ़्तनि दौरान $1 अरब खां वधीक कारोबार करे वरितो। IPCB अॻूणे कप्तान इंज़माम उल हक़ खे नओं चीफ सेलेक्टर मुक़ररु करे छॾियो। इंज़माम उल हक़ अफ़गानिस्तान ख़िलाफ़ T20 सीरीज़ लाइ टीम जी सिलेक्शन कंदो।